अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां वञो पंहिंजो मासात DM बिरोही। तव्हां ॾिसी रहिया DM बिरोही ऑफिशियल यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। नाज़रीन, जीअं त कल्ह मुंहिंजो वाही पांधी खां दादू वञणु थियो ऐं जेका मूं रस्ते जी सूरत हाल ॾिठी, वॾी ॾाढी दर्द कथा आहे, दर्द कहाणी आहे। चङा भला मूं जहिड़ा हटा कटा त उन्हनि जे लाइ मसइलो न आहे, उहो आराम सां ट्रेवल करे सघनि था। पर मसइलो उन्हनि जे लाइ आहे जेके बीमार आहिनि या जेके असां जूं न्याणियूं जेके या डिलीवरी वारा केस जेके आहिनि, उहे हितां कीअं था गुज़र सफ़र कनि। रस्ते जी जेको मूं सूरत हाल ॾिठी न, सच पुछो ॾाढो ॾुख थियो। ईअं लॻो त को असां 40-50 साल कंहिं पुराणी सदी वारे दौर में रहूं था। ही जदीद तरीन जेको दौर आहे, जंहिंमें तमामु ममालिक जेके आहिनि, मुल्क जेके आहिनि, पंहिंजनि माण्हुनि खे बहितर खां बहितर सहूलियतूं था ॾियनि। उन्हनि खे एयरलिफ्ट ज़रिए सैरो तफ़रीह करण जा मौक़ा ॾिना वञनि था, उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं त तव्हां एयरलिफ्ट ज़रिए सफ़र कयो। असां वटि हिते एयरलिफ्ट चयो पर रोड रस्ता बि कोन्हनि। जॾहिं मां सऊदी में हुयुसि, काफ़ी दोस्त कमेंट में लिखंदा हुया, यार तव्हां एॾी ॿाहिरि वेठा आहियो, तव्हांखे कहिड़ी ख़बर थी हिते केतिरा तरक़ियाती कम थिया आहिनि। चलो, जॾहिं मां हिते आयुसि, मां ॾिठमि त मूंखे ख़बर पई त वाक़ई तरक़ियाती कम जेके हिते थिया आहिनि न, अहिड़ा ॿिया किथे बि न आहिनि थिया। सो वरी मुंहिंजी नज़र पई दादू बाईपास वारी पुल ते। हिकिड़ो रस्तो वञे थो डायरेक्ट जोई शहर ॾे, ॿियो वरी बाईपास करे दादू तरफ़ वञे थो। सच पुछो, पुल जा जेके ॿई हिसा आहिनि, मां फ़ोटू बि कढिया उन जा ऐं वीडियोज़ बि भरियो। पुल जा ॿई हिसा जेके आहिनि मुकमल खाधल आहिनि, सिर्फ़ु विचां जेके 2 ॾंद आहिनि, उन 2 ॾंदनि ते पुल बीठल आहे। ऐं केॾीमहिल बि इहा पुल को वॾो सान्यो वॾो हादसो करे सघे थी, कंहिं ग़रीब मिसकीन माण्हू जो को वॾो नुक़सानु करे सघे थी। असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त रोज़ हितां चूंडियल नुमाइंदनि जा कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके ख़ासि माण्हू, उन्हनि जो बि हितां गुज़र थिए थो। उहे इन शइ खे ॾिसी करे, इन पुल जी खस्ताहाल सूरत हाल खे ॾिसी करे अलाए छो ख़ामोश आहिनि। छो नथा चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कनि त हिन पुल खे वधीक असां नथा चाहियूं, असांखे लंडन पेरिस जहिड़ा रोड न खपनि, कम से कम अचवञ जे लाइ आसानी त खपे न। पुल जे ॿिन्ही पासनि खां मिटी विझी करे, मथां उन जे रेती विझी करे माण्हुनि जी आमदरफ़्त जे लाइ त उनखे बहितर बणायो वञे। हिन पुल जो तव्हां ॾेख ॾिसी करे तव्हांखे भउ ईंदो त हितां रोज़ाने कीअं थी ट्रैफिक क्रॉस करे, कीअं थियूं कारूं हितां क्रॉस कनि, कीअं रिक्शा डाटसनूं जेके रिस्क खणी हितां क्रॉस कनि था। केॾीमहिल बि इहा पुल हेठि किरी सघे थी ऐं को वॾो सान्यो पेश करे सघे थी। ऐं मां यकीन सां चवां थो त अॼु इन पुल ते हादसो थिए, सुभाणे इन पुल जो कमु शुरू थींदो। असां वटि नुक़सान खां बाद ई छो हुकूमतूं जेके आहिनि उहे तहरुक में ईंदियूं आहिनि। हींअर ही पुल मुकमल ख़स्ता हाल आहे, केॾीमहिल बि हीउ वॾो हादसो को वॾो सान्यो करे सघे थी। ख़ुदा हिन पुल खे पासनि सां मिटी ॾेई करे, मथां रेती ॾेई करे माण्हुनि खे, ग़रीब मिसकीननि खे कंहिं वॾे नुक़सान खां बचायो। ख़ुसूसन MNA MPA तक जे चूंडियल नुमाइंदनि खे असां दरख़्वास्त था कयूं त ख़ुदा हिन पुल जो मरमती कमु करे माण्हुनि खे कंहिं वॾे नुक़सान खां, कंहिं वॾे साने खां बचायो वञे।